बदीन में उर्स मुबारक सैयद अब्दुल नबी शाह अल मारूफ माह वली सरकार जी सालियाने उर्स शरीफ जी तकरीब थी गुजरी। तकरीब में मुअज़्ज़िज़ मेहमानन जिनमें मैनेजर पीरा फ्लवारी शरीफ फॉर पॉलिटिकल एंड सोशल अफेयर्स मोहतरम अब्दुर्रहमान बलोच, सैयद सिकंदर अली शाह वहणाई शरीफ, गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, हाजी मोहम्मद हनीफ ख़ासकेली, नादर हुसैन मेमून ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त निशात तंज़ीम जमाल वारी शरीफ जी टीम पिणु शिरकत कई। तकरीब में बदीन जे नाले वारनि आलिमनि हज़रत मौलाना हबीबुल्लाह जतनईमी ख़ुसूसी ख़िताब करणु फरमायो। जॾहिं त उलमा कराम में हज़रत अलामा मुफ्ती मोहम्मद दाऊद जतनईमी, मौलवी फ़कीर हबीबुल्लाह जतनईमी, मौलवी हारून मला नईमी, मौलवी कारी हुसैन बिलाली, अफ़ज़ल रहमानी, मौलवी अब्दुल करीम ऐं मौलवी अली असगर मला ख़िताब कयो। उन खां अलावा बदीन जे मशहूर नात ख़्वाननि नूरदीन जूणेजो, अहमद अली मेमून ऐं ॿियनि नात शरीफ़ पेश करण जी सादत हासिल कई। हिन प्रोग्राम में बदीन जे सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि खां अलावा दरगाह जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। आख़िर में मज़ार ते चादर चाढ़ी वई ऐं लंगर तक़सीम कयो वियो।